नौजवान क़त्ल थियो आहे तव्हांजो छा मौक़िफ़ आहे? असां सम्झूं था त हे असांखे हिन धरती तां लॾाइण जी मुख़्तलिफ़ साज़िशूं ई कनि। रोज़ असांजे गबरू नौजवाननि जा असांखे रत में लथपथ लाश था मिलनि, कॾहिं फुरनि जी आड़ में, कॾहिं दाड़नि जी आड़ में। रोज़मर्रा जी ज़िंदगी में दुकाननि जो भॼणु, घरनि मां फुरूं दाड़ा उहो त ॿुधंदा आहियूं, रोड तां फुरिजी वियासीं, गाॾी फुरिजी वई, पर हीअं माण्हू मरण वारा वाक़िया हाणे जेके शुरू थिया आहिनि, इहो वॾो ज़ुल्म आहे। उन ख़ानदान सां इंसाफ़ु थियणु घुरिजे। मासूम बेगुनाह खे शहीद कयो वियो आहे। जंहिं बि कयो आहे उहे असुल जवाबदार गिरफ़्तार करे उन्हनि खे इबरत नाक़ ॾिनी वञे। असांजो इहो मुतालबो आहे। असां पुरअमन शहरी आहियूं ऐं हुकूमत खां इहो मुतालबो कंदासीं, वस वारनि खां, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां बि अपील कंदासीं, चीफ जस्टिस ऑफ सिंध खे बि चवंदासीं, IG सिंध साहिब खे बि चवंदासीं, DIG हैदराबाद, SP हैदराबाद खे बि चवंदासीं, SP दादू साहिब खे, त पंहिंजे फ़र्ज़नि में कोताही न कनि। अमन अमान असांजो हक़ु आहे। अमन अमान असां छिनी बि वठंदासीं। असां हिते धरती जा जावा आहियूं। असांजा नौजवान असां हिते हमेशह असांजे वॾनि हिते मरी खपी विया। ही मिल्कियतूं हिते रहिजी वियूं, शहर रहिजी विया। मेहड़ हुजे या केनशाह हुजे या नसीराबाद हुजे, वारे हुजे, बाडरे हुजे, सभु शहर असांजा पंहिंजा शहर आहिनि। हिते अमन अमान असांजो हक़ु आहे। असां अमन अमान लाइ सरापा एहतिजाज आहियूं त हुननि जे वारसनि सां इंसाफ़ थिए ऐं हुनजे खून सां इंसाफ़ थिए। ठीकु आहे। धरणे